नाज़रीन, उस्मान शाह होड़ी वेझो जवाबदार गरू अणबड़ता पंहिंजी ज़ाल खे कोॾियूं हणी क़त्ल करे छॾियो आहे। वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि सजाद हुसैन वसाण। जी सजाद हुसैन, छा तफ़सील आहिनि? जी तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मशाकोटी थाणे जी हद वारे ॻोठ राजी परेकासकेलीअ में नारायण कोहली कोडर जा वार करे 5 ॿारनि जी मां 45 साला घर वारी रामबाईअ खे बेदर्दी सां क़त्ल करे छॾियो। वाक़े जी इतला मशाकोटी थाणे जी हद में पुलिस जा वारदात लाश पोस्टमार्टम लाइ टंडोला मुतल कयो वियो। पोस्टमार्टम बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। लाश घर पहुचण ते घर में कोराम अची वियो। कत्ल जे कारण मालूम न थी सघिया। ॿिए पासे पुलिस जेको जवाबदार खे ॻोल्हण लाइ छापा जारी आहिनि। जी सजाद हुसैन, महिरबानी अव्हां जी।